अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अनसेंसर्ड विद फयाज नाइस संगत में है आज बेज़बान फयाज नाइस। नाज़रीन, मुल्क जी गादी वारो शहर इस्लामाबाद हिन वक्त ईअं लॻे थो त जंग जो मर्कज़ बणियल आहे। जंग त बहरहाल न आहे, पर जेका सरगर्मी आहे उहा ईअं लॻे थो। क़ौमी असेंबली जो इजलास जेको सॾायो वियो हो 11 वॻे सुबुह जो थियणो हो, अञा ताईं न शुरू न थी सघियो आहे। सेनेट जो इजलास बि जेको आहे उहो शुरू न थी सघियो आहे, जेको 4 बजे थियणो हुयो। बहरहाल उहे इजलास इन जे करे डिले थिया आहिनि त हुकूमत जेको आइनी तरमीमनि वारो जेका तजवीज़ हुई उन्हनि जी, उन हवाले सां मुशावरत जो सिलसिलो जेको आहे उहो दायराकार वसी कयो आहे। उन हवाले सां हिन वक़्तु महवर ऐं मर्कज़ सॼो जेको आहे उहो मौलाना फजलुर रहमान साहब जी रहाइशगाह आहे, जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब कल राति उनसां मुलाक़ात करे चुको आहे। पर हुकूमती वफ़द बि 2 दफ़ा उनसां मुलाक़ात करे चुका आहिनि। PTI जो वफ़द 2 दफ़ा मुलाक़ात करे चुका आहिनि। PTI जो वफ़द हिन वक़्तु बि उते मौजूदु आहे। जॾहिं त इतला इहे आहिनि त इन वफ़द जे उथण खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं डिप्टी वज़ीर आज़म इसहाक़ डार साहब बि मौलाना फजलुर रहमान सां मिलंदा। बहरहाल हिन वक़्तु इस्लामाबाद में जेका आहे इन आइनी तरमीम जे हवाले सां जेके सरगर्मियूं आहिनि, आख़िर अहिड़ी कहिड़ी नौबत अची वई आहे जो अॼु राति इहे तरमीमुनि जो थियणु ज़रूरी आहे। ऐं आइनी तरमीमुनि जे हवाले सां जेका हिन वक़्तु इहो असांखे वठ पकड़ नज़र अचे थी पई हुकूमती हल्कनि जे पारां तोड़े अपोज़िशन जे पारां, उन आख़िर छो कहिड़ी अहिड़ी डेडलाइन आहे जेका इन ॻाल्हि जी अर्जेंसी पैदा करे थी पई। ऐं उन सां गॾोगॾु जेका तरमीम आहे उनजो जेका आहिनि 20 नुक़्ता आहिनि, उहे बि मंज़र आम ते मीडिया जे हल्कनि में ज़ाहिर थिया आहिनि। ऐं उनमें बलोचिस्तान जी असेंबली जूं सीटूं 65 मां वधाए 83 करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, तजवीज़ कई वई आहे। जॾहिं त उनखां अलावा जेको सुप्रीम कोर्ट जे हवाले सां तजवीज़ूं आहिनि त सुप्रीम कोर्ट जे जजनि मां जेको सिनाटी जे बुनियाद ते चीफ जस्टिस मुक़ररु करण जे बजाए 5 सीनियर जजनि जे पैनल मां को बि जज जेको आहे उहो चीफ जस्टिस थी सघे थो। उन जे लाइ तजवीज़ इहो कयो वियो आहे त जेका असांजी जुडिशल कमीशन पंहिंजो आहे पार्लियामानी कमेटी जेका आहे उहा जेका आहे ऐं पंहिंजो असांजो जेको आहे ॿियो जुडिशल कमीशन जेका आहे उहा उनजो तजवीज़ कंदी, उहा फाइनलाइज़ कंदी। पर बहरहाल इहे समूरा मामला पंहिंजी जाइ ते, उनखां अलावा जेको आहे ॿिया उनमें नुक़्ता शामिल आहिनि। पर इहो समूरो मामिलो आइनी तरमीम जो हिन वक़्तु छो एॾो अहम आहे, उन हवाले सां गुफ़्तगू कंदासूं। ऐं आइनी तरमीम जा जेके नुक़्ता आहिनि उन हवाले सां गुफ़्तगू कंदासूं। जेका सियासी जोड़ तोड़ आहे या वठ पकड़ आहे या सियासी जेका आहे अफ़वाह तफ़हीम पैदा करण जी जेका कोशिशि कई पई वञे, उन ते बि गुफ़्तगू कंदासूं। छाकाणि त हिन आइनी तरमीम जे हवाले सां जेका एफर्ट हले थी पई, जेकॾहिं इन में को वसी तर कंसेंसस ठही थो वञे त पोइ उहो मुल्क जे मजमूई सियासी जेको माहौल आहे उन जे लाइ बि काफ़ी फ़ाइदेमंद थी सघे थो पियो। जेके इतला आहिनि उहे इहे आहिनि त मौलाना फजलुर रहमान साहब पुल जो किरदारु अदा कनि पिया ऐं उहे हुकूमत ऐं अपोज़िशन ख़ासि तरह PTI जे विच में जेको आहे उहो पुल जो किरदारु अदा कनि पिया। ऐं ॿिन्ही जूं जेके ॻाल्हियूं आहिनि ॿिन्ही खे जेको आहे हिकिड़े कॉमन ग्राउंड ते आणण जी कोशिशि कनि पिया। उन जे लाइ वफ़द जो जेके हिकिड़ा वफ़द अचनि पिया ऐं ॿिया वञनि पिया मौलाना फजलुर रहमान साहब वटि। गुफ़्तगू कंदासूं इस्लामाबाद मां असां गॾु असांजा पॉलिटिकल एनालिस्ट कराची मां साईं सोहेल सांगी साहब, इस्लामाबाद मां जनाब जेको आहे असांजा उहे असां सां मौजूदु आहिनि, जेके असांजा रेगुलर जेके असांजा पंहिंजो एनालिस्ट हूंदा आहिनि। उन्हनि सां गुफ़्तगू कंदासूं। एजाज़ अहमद साहब खां शुरू कयूं था। एजाज़ अहमद साहब, आपकी तरफ आते हैं। इस्लामाबाद इस वक्त मरकज़ बना हुआ है सारे सरगर्मी का। आप हमारे नाज़रीन को अपडेट कीजिए और अगर कोई अंदर की खबरें हैं तो वो भी सुना दीजिए। देखिए, गुज़िश्ता रोज़ से बल्कि मैंने कुछ 2 रोज़ पहले ये खबर दी थी अपने चैनल पर कि हुकूमत पाकिस्तान एक आइनी तरमीम जो लाना चाह रही है। उसमें एक इम्पॉर्टेंट तरीन मकसद जो है वो आइनी अदालत का क़याम है और उसके हवाले से भी मामला तब सामने आ रहे हैं। अब हुकूमत ये चाहती है कि जो आइनी पैकेज आएगा, चूँकि वो आइनी तरमीम एक लंबे अरसे के लिए होती है, उसके नताइज और अवाक़िब सामने आते आते बहुत तवील अर्सा गुजर जाता है, जिसके बाद नई तरामीम की जरूरत पड़ती है। तो इसलिए वंस एंड फॉर ऑल इस मसले को इस तरह से हल किया जाए कि ये पर्सन स्पेसिफिक भी ना लगे। दूसरा, हुकूमत को एक मसला दरपेश ये है कि खास किस्म के माइंड सेट के मीडिया के लोग जो पानी PTI के साथ वाबस्ता हैं और बहुत ही शिद्दत के साथ वाबस्ते हैं, वो 2 रोज से ये कैंपेन चला रहे हैं हुकूमत मुखालिफ, और ऐसा ये साबित करने की कोशिश कर रहे हैं कि जैसे ये सिर्फ जस्टिस काजी फाइज ईसा को
फायदा पहुंचाने के लिए की जा रही है या जजेस को दबाव के लिए की जा माफ कीजिएगा या जजेस को दबाव में लाने की कोशिश की जा रही है, तो वो आईनी तरमीम का जो मुसवदा होगा उसकी नोक पलक चूंकि वकला ने दुरुस्त करनी है, लेकिन वो ऐसा मुसवदा हुकूमत लाना चाहती है कि हुकूमत पर ये इल्ज़ाम ना लग सके और जब वो आईनी तरमीम सामने आए कमेटी से होकर तो वो सब उस पर मुत्तफिक भी हों और जो मुखालफत कर रहे हैं वो हैरान भी रह जाए। लेकिन इसमें दिलचस्प बात यह है कि पीटीआई एक जानिब मुखालफत कर रही है, दूसरी जानिब तजावीज़ दे रही है, तो इस वक्त बार बार यही सूरत हाल हो रही है। अब से थोड़ी देर पहले बिलावल भुट्टो जरदारी दोबारा कौमी असम्बली पहुंचे हैं, अटॉर्नी जनरल उनसे मिलने के लिए पहुंचे हैं। मौलाना फजलुर रहमान के बुनियादी तौर पर कुछ तहफ़्फ़ुज़ात थे, वो ये चाहते हैं कि जस्टिस काजी फाइज ईसा को एक्सटेंशन ना दी जाए और पोलिटिकली मौलाना फजलुर रहमान की बात दुरुस्त है कि अगर ये तासुर होगा कि जस्टिस काजी फाइज ईसा को तौसीह देने के लिए उम्र की हद बढ़ाई जा रही तो वो मुनासिब नहीं। तो मेरी इतला ये है कि ये हो सकता है कि चीफ जस्टिस की के ओहदे की मुद्दत कल से यानी 15 अक्टूबर से मुकर्रर कर दी जाए और उसमें उसका फायदा जस्टिस काजी फाइज ईसा को भी हो जाए, तो उस तरह से तो हो जाएगा। लेकिन उम्र की हद जो है वो नहीं बढ़ाई जा रही है। ताहम बलूचिस्तान असम्बली में 81 नशिस्तें करने की जो तजवीज़ है वो भी अभी हतमी नहीं है, वो उसकी अख्तर मैंगल के साथ मुशावरत हो रही है। तो अख्तर मैंगल ये समझते हैं कि ये तजवीज़ जो है वो उससे बलूचिस्तान के अवाम को फ़ायदा होगा या नहीं होगा, उन पर उनके साथ मुशावरा जारी है। उसके अलावा बहुत सारे मामला हैं जो इसी तरमीम के जरिए सेटल कर देने हैं। मिसाल के तौर पर जो एक वजाहत आई थी 63A की सुप्रीम कोर्ट में जब परवेज इलाही की हुकूमत खतरे में थी और उनके खिलाफ वोट ऑफ कॉन्फिडेंस को बलाहौर हाई कोर्ट ने ख़त्म कर दिया था और बंदियाल के जो बंदियाल साहब थे उनकी सदवाई में सुप्रीम कोर्ट ने उस फैसले को वायलेट करार दिया था जिसमें एक अजीब सी आइन की तशरीह कर दी गई थी। तो उन मामलात को तमाम मामलात को इसमें हल करना और एक जामे पैकेज आएगा जिसमें मेरे अपने अंदाजे के मुताबिक 25 से 30 जो आईनी आर्टिकल्स हैं उनमें तरामीम होंगी और सबसे अहम उनमें जो है वो एक तो चीफ जस्टिस की मुद्दत मुलाजमत होगी, दूसरा सुप्रीम कोर्ट के साबका फैसले से मुताबिक होगी। लेकिन इन दोनों से ज़्यादा अहम आईनी अदालत का मामला होगा क्योंकि आईनी अदालत के क़याम का मकसद ये बताया जा रहा है कि इस वक्त तक तकरीबन 68,000 के करीब केसेस पेंडिंग हो गए हैं और ये पिछले दिनों में बहुत बड़ी तादाद इसकी बढ़ी है। तो उसको उसी सूरत में कम किया जा सकता है जब सुप्रीम कोर्ट पर आईनी मामलात का लोड कम हो, आईनी मामला। लेकिन इसमें अहम मामला चीफ जस्टिस की मुकर्ररी के तरीक़ेकार का भी है क्योंकि वो तरीक़ेकार जो पहले अब जो प्रेसिडेंट चला आ रहा है कि सीनियर मोस्ट जज को जो है वो समझा जाता है कि नेक्स्ट चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान होगा, लेकिन अब जो तजवीज़ करदा आईनी तरमीम का जो मसवदा जो डिस्कस हो रहा है ज़राए के हवाले से, उसमें कहा गया है कि उस मसवदे के अंदर ये 5 अपना सीनियर जजेस के पैनल में से कोई किसी को भी चीफ जस्टिस मुकर्रर किया जा सकता है। जी देखिए ना, सुप्रीम कोर्ट में कॉम्पिटेंस देखी जानी चाहिए। ये ऐसे मामलात हैं जो अगर कोई ऐसा आदमी जो लेस कॉम्पिटेंट हो सिफारिश से भर्ती हो जाए और वो चीफ जस्टिस बन जाए तो फिर तो मुल्क में खासी तबाही फैल जाती है। जैसे जस्टिस इरशाद अहमद खान आए थे, जेका फिजा है इन वक्त मुल्क के अंदर खास तरह इस्लामाबाद मरकज बनल है, आईनी तरमीम जा जेके नुक्ता जेके एजाज़ साहब डिस्कस पे किया, तहां जो इनपुट छा है, तहां जो टेक छा है उनते? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त आईनी पैकेज जेको बि डिस्कस थियो ॿुधायो पियो वञे त इन में बाक़ी त ज़ाहिर आहे त हिकिड़ियूं तमामु ॾिघे पंधियूं ॻाल्हियूं आहिनि, अॻिते हली ईंदा इम्पैक्ट ईंदा, उन इम्प्लीकेशन कहिड़ा बि ईंदा, उहो हिकिड़ो ॾिघो प्रोसेस आहे ऐं उन लाइ आउं सम्झां थो त हिकिड़ी वॾी कंसल्टेशन खपंदी ऐं करणु खपे। बाक़ी जंहिंजे करे वधीक तकड़ आहे उहो सॼो आहे चीफ जस्टिस वारो मामिलो ऐं वाधू इहो त जेको अदलिया सां मुतलिक़ जेके शयूं उन सां, मिसाल जे तौर ते इहो ख़ुदि वॾो सुवाल थींदो त जेको आईनी अदालत ठहे थी त उन जी जेका कंस्ट्रक्शन आहे, उन में जेका जजनि जी अपॉइंटमेंट आहे उहो केरु कंदो, किथां कंदो, सुप्रीम कोर्ट मां ईंदा, सुप्रीम कोर्ट मां ईंदा त उन्हनि जो क्राइटेरिया छा थींदो, उहो इलाही इम्पोर्टेंट थींदो। ॿी जेका ॻाल्हि आहे उहा आहे त हिन जी जेको तव्हां बि इन तरफ़ इशारो ॾिनो हो त भई एॾी तकड़ छो पई करिजे, आख़िर कहिड़ी डेड लाइन आहे, आख़िर कहिड़ी कट डेट आहे,
जंहिंजे करे इहो सभु कुझु कयो पियो वञे, जंहिंजे लाइ एॾी वॾी तकड़ आहे। ऐं 11 बजे इजलास घुरायो वियो, अञा ताईं इजलास जेको आहे सो थी न सघियो आहे, अञा ताईं कंसल्टेशन हले पई। ऐं मौलाना फज़ल रहमान साहिबु जेके ॻाल्हियूं रखे थो त उहो वाकई कोई PTI ऐं हुकूमत जे विच में को जेको हुनजो सालिसी वारो या ॻाल्हियूं हलाइण वारो उहो जेको किरदारु अदा पियो करे, या मौलाना साहिब जा पंहिंजा के डिमांड अथनि। मिसाल जे तौर ते जनरल जेको सियासी हल्कनि में ॻाल्हि आहे उहा आया आहे त मौलाना साहिब जी जेका वॾी फरमाइश थी सघे थी उहा आया आहे त हिनखे KPK जी गवर्नरशिप जेका आहे सा उहा जेकॾहिं JUI खे ॾिनी वञे त इलाही शयूं सेटिंग थी सघनि थियूं, ऐं उहो बि करणु ॾाढो मुश्किल थींदो, छाकाणि जो उहो जेको KPK में आहे उहो सॼो मामिलो मौलाना साहिब जी जेका इमीडिएट जेको राइवल थिए थो पंहिंजी तक में, उन हवाले सां उहो आहे। त इहे सभु शयूं जेके आहिनि इलाही सारियूं गॾियल आहिनि। इन मौलाना साहिब जी जेके रोल आहे प्लस हुन जूं जेके, छाकाणि हुनखे न रुॻो सीटूं जेके असेंबली मेंबर ऐं सेनेट में जेके मेंबर आहिनि जा उन्हनि जी खपनि, पर साॻे वक़्तु जेको हुनजो ॿियो रोल वधी आयो आहे उहो इहो रोल वधी आयो आहे त छा हू PTI हुकूमत जे विच में ॻाल्हियूं कराए सघे थो या उन में का पेशरफ़ थी सघे थी। जेकॾहिं PTI बि इन ते अची थी वञे इन सेम पेज ते त पोइ त इहा हिकिड़ी वॾी कामयाबी आहे, ऐं जेको आइनी तरमीम आहे उहा घटि खर्चा वसूल थींदी। ऐं हिनमें जो ॿियो अहम फ़ैसिलो आहे पंहिंजो सानी साहिब उहो आहे बलूचिस्तान जो मामिलो। बलूचिस्तान जो जेके मेजर स्टेक होल्डर्स आहिनि, मालिक बलोच साहिब हुजे या अख्तर मंगल साहिब हुजे, हिन आइन तरमीम जे हवाले सां अख्तर मंगल साहिब सां जेको राब्तो थियो आहे ऐं उनमें जीअं एजाज़ अहमद साहिबु ॿुधायो पिए त उन सां बि जेको आहे नशिस्तनि जी जेको बलूचिस्तान असेंबली जे नशिस्तनि जो मामिलो आहे, पर जेका पब्लिकली जेका मीडिया जे अंदरि जेका अख्तर मंगल साहिब जी ॻाल्हि आई आहे उहो चए थो त मुंहिंजा 2 वोट तव्हांखे मां ॾियण लाइ तयारु आहियां हुकूमत खे, पर उन जे लाइ 2000 जेके मिसिंग पर्सन उहे आज़ादु कयो। त बलूचिस्तान जो मामिलो जेको आहे ज़ाहिर हिकिड़ो आइनी तरमीमात फीडरेटिंग यूनिट्स जी तमामु घणी इंपॉर्टेंट थिए थी पई। त बलूचिस्तान जे अंदरि जेको बलूचिस्तान अवामी पार्टी आहे या ॿियूं जेके पार्टियूं आहिनि उहे त पंहिंजा ते, पर मंगल साहिब जी पार्टी ऐं डॉक्टर मालिक जी पार्टी इहे या कंहिं ज़माने में जमहूरी वतन पार्टी हूंदी हुई जंहिंजो 18वीं तरमीम भेरे हुननि जा नुमाइंदा जेके मौजूदु हुया, त उहो जेको बलोच कॉमप्रस्त पार्लियामानी पॉलिटिक्स जो जेको सेगमेंट हुयो उहो हिन भेरे असांखे आइनी तरमीम जे हवाले सां उन्हनि जो को इनपुट का उन्हनि जी का इन तरह जी का पंहिंजो जेका हिन सॼे मशावरती अमल में जेका उहा असांखे एतिरी नज़र कान पई अचे। बिल्कुलु हिकिड़ी वॾी ॻाल्हि ते निशानी ॾेई कई आहे, उहो इहो ई त आहे त भई उन मतिलबु इहो थियो त तव्हां जेके बि आइनी तरमीम कयो पिया ऐं सच को बलूचिस्तान जो इनपुट आहे ई कोन न। अच्छा, ॿी जेका नुमाइंदगी हुते बलूचिस्तान में हासिल आहे, जेके पुराणा क़ौम पर सियासत कंदा रहिया मंगल साहिब आहे या डॉक्टर मालिक साहिब आहे, त हिननि जी त ख़ुदि जेका असेंबली जे अंदरि जेको वजूद आहे उहो बि तमामु हिकिड़ो असेंबली ऐं सेनेट में तमामु हिकिड़ो मामूली आहे, तंहिंजे करे हुननि सां इहा ॻाल्हि कोन वरिती वई आहे। ऐं साॻे तरीक़े सां उते जेको हिननि खे जेके सीटियूं आहिनि जेको इलेक्शन थी उहो सॼो मामिलो पंहिंजे अॻियां साम्हूं आहे, त उन में बि उहा पोज़ीशन न थी, बल्कि हिकिड़ो वॾो छो त बलूचिस्तान जो अहिड़ो आहे जेको क़ौम पर सियासत करे थो वो सानी साहब ब्रेक वठूं था, हिकिड़ो ब्रेक वठूं था। एजाज़ अहमद साहब आप भी हमारे साथ रहिएगा। नाज़रीन वठूं था ब्रेक, वक़्फ़े खां पोइ हिन मामले ते अहम मामले ते गुफ़्तगू अॻिते वधाईंदासीं। तमामु अहम सवाल आहिनि आइनी तरमीम जे हवाले सां ऐं ख़ुदि जेको ही असांजे मुल्क जो जेको सियासी फ़िज़ा आहे उनमें जेको मशावरती अमल आहे उन ते गुफ़्तगू कंदासीं वक़्फ़े खां पोइ असां गॾु। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हले थी मुल्क जे अंदरि आइनी तरमीमनि जे हवाले सां जेके एफर्ट्स हलनि पियूं ऐं उन्हनि आइनी तरमीमनि जे हवाले सां जेका इहा सियासी जेके मुलाक़ातुनि जो सिलसिलो आहे उन ते बि गुफ़्तगू हले पई ऐं उन सां गॾोगॾु जेका आइनी तरमीम के अंदर जेके नुक़्ता शामिल हैं उन ते भी गुफ्तगू हले पई। एजाज़ अहमद साहब, आपकी तरफ आते हैं कि इस्लामाबाद के अंदर इस वक्त जो मामला चल रहे हैं उसमें एक जो है अहम जो अपना महाज है इस कंसल्टेशन का, वो है पार्लियामेंट की खुसूसी कमेटी जिसके सरबराही सैयद खुर्शीद अहमद शाह के पास है। वहाँ पे यानी समझें कि हुकूमत और PTI की फेस टू फेस जो है वो कंसल्टेशन वहाँ पे हो रही है। उस कमेटी का इजलास भी 2-3 मरतबा जो है उसमें
وہ ہوا ہے پھر ختم ہوا ہے پھر ختم ہوا ہے، اس حوالے سے کیا اپنا اپڈیٹ ہیں اور کیا خبر ہے وہاں کی؟ دیکھیں، ایک تو پہلے ذرا اس پہ بات کر لیں جو اپوائنٹمنٹ کے حوالے سے، چیف جسٹس کے اپوائنٹمنٹ کے حوالے سے، کہ یہ امپورٹنٹ ایشو ہے، لیکن اس میں اس کو اسٹریم لائٹ کیا جا رہا ہے تاکہ مستقبل میں اس طرح کا کوئی معاملہ اگر سامنے آتا ہے تو پھر جو ہے وہ اس صورت سے نمٹا جا سکے. لیکن بنیادی بات یہی ہے کہ ہمارے ہم چونکہ ہر چیز کو کنٹروورشل کرنے کے عادی ہیں، ماضی کو بھول جاتے ہیں، مستقبل میں جو چیزیں درست میں جانے کی کوشش کی جا رہی ہوتی ہے ان پر سوالیہ نشانات اٹھا دیتے ہیں. سوال ہمیشہ اٹھتے ہیں، لیکن اس بار بھی سوال اس لیے اٹھے ہیں کہ ماضی کے 2-3 جو چیف جسٹس حضرات ہیں ان کا جو رویہ رہا ہے، جیسے ثاقب نثار کا رویہ، جسٹس بدیال کا رویہ، اس سے پہلے انور ظہیر جمالی صاحب کا رویہ، اس سے پہلے افتخار چودھری کا رویہ، تو ان رویوں نے مجبور کیا ہے پارلیمان کو کہ وہ ایک نئی قانون آئین سازی کریں اور اس عمل کو ممکنہ حد تک نقائص سے پاک بنا دیں. اب دیکھتے ہیں اس کے نتائج کیا نکلتے ہیں، لیکن اس میں جہاں تک اپوائنٹمنٹ کی بات ہو رہی ہے ججز میں، اور اس میں صوبوں کے کیا ہوں گے، وہ تمام 4 ججز کی جو تجویز ہے وہ 4 ججز ہوں گے، ہر صوبے سے ایک جج ہوگا اور ایک چیف جسٹس ہوگا، ٹرن بائی ٹرن ہو سکتے ہیں. یہ تمام معاملہ دیکھنے کے کمیٹی انہی ساری چیزوں پر دن بھر سے ڈیلیبریٹ کر رہی ہے. اب آخری اطلاعات جو موصول ہوئی تھی اس میں خورشید شاہ نے خود اس بات کی بھی تصدیق کی کہ مولانا فضل الرحمان آنا چاہتے ہیں کمیٹی میں، اور وہ تھوڑی سی مختصر وقت کے لیے اس وقت کمیٹی کا اجلاس بلایا جائے گا. لیکن بڑی ڈیولپمنٹ یہ ہے کہ شہباز شریف اور نواز شریف کی اطلاع ہے کہ وہ پہنچ رہے ہیں مولانا فضل الرحمان کی رہائش گاہ. نواز شریف کے جانے کا مولانا فضل الرحمان کے گھر مقصد یہ ہے کہ نواز شریف صاحب کی جانب سے یا حکومت کی جانب سے کوئی بڑی یقین دہانی مولانا فضل الرحمان کو کرائی جائے گی، جیسا ابھی سہیل صاحب بھی کہہ رہے تھے کہ گورنر خیبر پختونخوا کا عہدہ ہو سکتا ہے دیا جا سکے. میں نے اس پر کافی لوگوں سے بات کی، لیکن مولانا جو ہے ان کو میں جانتا ہوں تقریباً 30 سال سے. مولانا بہت سیف کھیلتے اور کوئی ایسا سودا نہیں کریں گے جو بعد میں ان کے لیے گلے پڑ جائے. میں مثال کے طور پر گورنر پشاور کا عہدہ ان کے لیے ایک چھوٹا عہدہ، کیونکہ یہ ایک سیریمونیل عہدہ، اور اس سے پی ٹی آئی کے ساتھ ان کی ماہرائی بڑھے گی. اس وقت مولانا سینٹر آف دی پالیٹکس ہے، وہ اپنے آپ کو اس رول میں ہی مقید رکھنا چاہتے ہیں، اور ان کی کوشش یہ ہے کہ وہ اپنی پوزیشن کو ہٹ کیے بغیر جو ہے وہ معاملات کو آگے لے جائیں. اور ان کی یہ بڑی کامیابی ہے کہ پی ٹی آئی آ کر مذاکرات میں بیٹھ گئی ہے، اور جو قومی اسمبلی کی کمیٹی ہے اس میں بھی پی ٹی آئی آ گئی ہے، اور پی ٹی آئی نے یہ بھی تجویز کر دیا ہے اطلاعات کے مطابق کہ ججز کی تقرری کے لیے جو 5 رکنی پینل ہے اس کو 3 رکنی پر محدود کر دیا جائے. اس طرح کی کچھ اور تجاویز بھی پی ٹی آئی کی جانب سے سامنے آ رہی ہیں. اس کا مطلب یہ ہے کہ پی ٹی آئی کے جو ارکان ہیں قومی اسمبلی پارلیمنٹ میں موجود ہیں یا سینیٹر موجود ہیں، وہ یہ کوشش کریں گے کہ اس پروسیس کا حصہ بن جائیں، چاہے اس کا بائیکاٹ کریں. بائیکاٹ کرنے سے وہ یہ کہہ سکیں گے کہ ہم نے بائیکاٹ کیا، لیکن ان کی شمولیت جو ہے چاہے وہ اس کی معاف کیجیے گا بائیکاٹ کا کہہ رہا ہوں، اگر ان کی شمولیت ہوتی ہے اور وہ مخالفت بھی کرتے ہیں، مخالفت میں ووٹ ڈالتے ہیں، تو اس کا مطلب یہ ہے کہ وہ اس سارے جو پروسیس ہے اس کو لیجیٹیمائز کر رہے ہیں. اور حکومت بھی یہی چاہتی ہے کہ پی ٹی آئی اندر موجود رہے، اور بنیادی بات اسی پر ہو رہی ہے میری اطلاع کے مطابق. مولانا کے جو تحفظات ہیں اس پر اٹارنی جنرل اس وقت بلاول بھٹو کے ساتھ موجود ہیں. بلاول بھٹو نے بڑا امپورٹنٹ رول پلے کیا مولانا فضل الرحمان کو اس حد تک لانے میں. اور پھر اس سے پہلے آج ہی میں نے کسی پیٹ سے بات کی تو انہوں نے یہ بتایا کہ آصف زرداری کی جو ابتدائی ملاقات ہوئی تھی اس میں کچھ بہت ساری چیزیں طے پا گئی تھی، ان کی جزیات طے ہو رہی ہیں، اور ان جزیات پر جو مولانا کے اعتراضات ہوتے ہیں اس پر بلاول نے امپورٹنٹ رول پلے کیا ہے، کریٹیکل رول پلے کیا ہے. اور اب پرائم منسٹر لے کر جا رہے ہیں انہیں، نواز شریف کو لے کر گئے ہیں، تو اس کا مطلب یہ ہے کہ آج ہی کسی وقت کی پروسیس شروع ہو جائے گا. لیکن اس سے پہلے جو ہے وہ مولانا یہ تاثر پیدا کرنا یہ چاہتے ہیں بات کہ عجیب نہیں ہے اپنا اعجاز احمد صاحب کے بلال بھٹو زرداری صاحب پاکستان پیپلز پارٹی کے چیئرمین جب مولانا فضل الرحمان صاحب سے ملاقات کرنے گئے تو ان کے ساتھ وفد میں بجائے اس کے کہ اپنا اس کے پارٹی کے جو اس وقت سینئر رہنما جو قومی اسمبلی اور سینیٹ کے اندر ہیں یا سابق وزراء اعظم ہیں یوسف رضا گیلانی اور اپنا راجہ پرویز اشرف صاحب یا اپنا خورشید شاہ صاحب یا نوید قمر صاحب، اس طرح کے وہ جو اس سارے پروسیس کا حصہ بنتے ہیں کنسلٹیشن کے، شری رحمان صاحبہ، قمر زمان قاہرہ صاحبہ، یہ اس کے بجائے اپنا مرتضی اپنا وہاب صاحب ان کے ساتھ جو میئر کراچی ہیں، تو مولانا فضل الرحمان صاحب سے معاملات طے کرنے میں
मेयर कराची का उस मीटिंग में होना को अजीब नहीं लगा? देखिए, ये जरूर लोग इसके ऊपर सवालात उठा रहे हैं, लेकिन मेयर कराची जो है वो बैरिस्टर भी हैं और साथ वो सिंध हुकूमत के तर्जुमान भी हैं, और वो चूंकि यहाँ मौजूद हैं तो इसका मतलब ये है कि मौलाना फजल रहमान को बियॉन्ड खैबर पख्तूनख्वा और बलूचिस्तान जहाँ उनके सियासी मफादात हैं, पीपल्स पार्टी एडजस्ट करेगी मौलाना फजल रहमान को। मैं इसको इस तरह से लेता हूँ कि मुर्तज़ा वहाब की मौजूदगी वहाँ इसी तनाजुर में है, और जो मौलाना जो मोहसिन नकवी उनके साथ गए थे वहाँ मौजूद थे, उनकी भी मौजूदगी इसी तनाजुर में है कि जो वफाकी हुकूमत है वो जो वजारत दाखिला की सतह पर जो शिकायत होती है JUI को और या एस्टेब्लिशमेंट के साथ जो JUI की यही शिकायत है, सवाल ये मैं दोनों सांगी साहब शिकायत की का तरफ ले अदालत जाता हूँ। सांगी साहब से पूछते हैं इस पे। सांगी साहब, मुर्तज़ा वहाब बिलाल भुट्टो ज़रदारी साहब से गॾु मौलाना सां मुलाक़ात में शामिल हुआ, तव्हांजे ख्याल में इन ॻाल्हि जो कहिड़ो पासो आहे? हिकिड़ो त पासो इहो ई आहे जंहिंजो एजाज़ साहब ज़िक्र कयो त कराची में कंहिं न कंहिं तरीक़े सां जेका JUI जी मौजूदगी आहे, जेका नुमाइंदगी आहे, उन खे को ठोस शकिल ॾेई सघे, उन खे को मतिलबु जॻह ॾेई सघे। ज़ाहिर त बेसिकली त उहो ई आहे। बाक़ी इहो आहे त ज़ाहिर त जेको लीगली जेके शयूं क़ौमी असेंबली में थींदियूं रहियूं आहिनि, इन हवाले सां बैरिस्टर मुर्तज़ा वहाब खे हू त ख़ैर ज़ाहिर आहे तजुर्बो जेको बि हुनजे लाह जे हवाले सां, प्रेस जे हवाले सां उहो त हूंदो, पर उन हवाले सां एतिरो को आहे कोन त उनखे गॾु वठी वञण वारो जेको किसो आहे त हिते का ॻाल्हि मतिलबु त ॻोल्हे हुन में सघिजे थी। बाक़ी ॿी ॻाल्हि इहा आहे त एजाज़ जी इहा ॻाल्हि बि पंहिंजी जाइ ते मुंहिंजे ख़्याल में ठीकु ई आहे त मौलाना साहिबु जेकॾहिं सम्झे थो त आउं जॾहिं पाकिस्तान में वॾे पैमाने ते रांदि करे सघां थो त पोइ गवर्नर वारी ॻाल्हि ते रुॻो आउं छो कयां। उहो मुंहिंजे ख़्याल में इनिशियली जेके शयूं थियूं उन में थियूं, पर जेकॾहिं एॾे वॾे गेम खे जीअं एजाज़ ॿुधायो आहे उन तरफ़ जेकॾहिं मौलाना वञे थो, उहो त पंहिंजे पाण खे एस्पायर करे पियो ईंदड़ कंहिं बि वक़्तु लाइ कंहिं तमामु वॾे उहिदे ते, जंहिंजे लाइ मौलाना साहिबु 2-3 दफ़ा कोशिशूं कयूं, 2-3 दफ़ा उनजो इज़हार बि कयो, जॾहिं मुशरफ दौर उन ज़माने में बि ऐं उनखां पोइ बि ऐं हाणे वारे इन इलेक्शन अॻु में बि, त उहो हिकिड़ो थी सघे थी जेका ॻाल्हि त भई मौलाना पंहिंजो सॼो इमेज एॾो वॾो बीहारे वञे। ऐं इहा तमामु वॾी ॻाल्हि थींदी त हुन वटि क़ौमी असेंबली जूं तमामु थोरियूं सीटूं आहिनि, सेनेट में 4 खनि सीटूं आहिनि, त उन बावजूदि बि पंहिंजो जेकॾहिं इहो सॼो ठाहे थो वञे त पोइ हिकिड़ो दफ़ो वरी मौलाना साहिबु जेको आहे सो इन मेन स्ट्रीम वारी पॉलिटिक्स जंहिंमें लॻो पए त हू सफ़ा गुंडाइतो थी वियो आहे, त हू वरी वॾे पैमाने ते इन थी वेंदो, पंहिंजो इमेज जेको आहे सो मञाए वेंदो। पर जमहूरियत जी हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि इहा हूंदी आहे त जॾहिं असां हुकूमत साज़ी जे अमल में असांखे नज़र अचे थो पियो त पंजाब जूं सीटूं तमामु घणियूं आहिनि ऐं उहो समूरा मामला जेके आहिनि उहे हुकूमत साज़ी में उनजो वॾो अहम रोल थिए थो। पर जॾहिं आइनी तरमीम जो मामिलो थिए थो, 2/3 मेजॉरिटी तव्हांखे खपे थी पई, त पोइ जीअं पाण बलोचिस्तान जे वोटनि जी ॻाल्हि कईसीं या KPK जे अंदरि मौलाना फजल रहमान साहिब जे वोट्स जी ॻाल्हि कईसीं, उनजी इम्पोर्टेंस थिए थी। ख़ुदि अमेरिका जे अंदरि बि जेको आहे जॾहिं इलेक्शन थींदी आहे त वॾियूं वॾियूं जेके स्टेट्स आहिनि जीअं कैलिफोर्निया आहे, टेक्सस आहे, न्यूयॉर्क आहे, फ्लोरिडा आहे, जंहिंजा तमामु घणा वोट आहिनि, उनजे बजाए नंढियूं स्टेट्स जेके आहिनि जंहिंजा थोरा वोट आहिनि, जेके स्विंग स्टेट्स चइबियूं वेंदियूं आहिनि, उहे 5-7 जेको आहिनि स्टेट्स उहे फ़ैसिला कोन थियनि थो। हिन वक़्तु बलोचिस्तान जा वोट ऐं खैबर पख्तूनख्वा जा वोट जहिड़नि सां किरदारु अदा पिया कनि या उनजी जेका इम्पोर्टेंस आहे उहा बहरहाल असांखे जमहूरी अमल जेको आहे या जमहूरी निज़ाम जेको आहे उनमें नंढनि सूबनि जी अहमियत जेका आहे उहा उजागर थिए थी। एजाज अहमद साहब, आप की तरफ आते हैं कि ये जो इस वक्त अपना जो सवाल भी किया गया अपना हमारे इंफॉर्मेशन मिनिस्टर से कि ये सारी कंसल्टेशन अगर मुकम्मल नहीं हुई थी तो फिर हुकूमत ने जल्दबाजी में सेनेट और कौमी असेंबली के इजलास क्यों बुलवा लिए, जबकि कंसल्टेशन का मामला जो है वो आज जितना तेज हुआ है ये पहले मुकम्मल क्यों नहीं की गई थी? आपके ख्याल में इसकी वजूहात क्या दे रहे हैं हुकूमत, या क्या आपके नजर में क्या हो सकती है? इस हुकूमत को जिस किस्म के चैलेंजेस का सामना है उसमें एक बदकिस्मती ये भी है कि मीडिया पर बहुत ही मुखालिफाना प्रोपेगेंडा भी होता है, ख़ास तौर पर सोशल मीडिया पर। अब हुकूमतें तो सब अच्छा दिखाना चाहती हैं हमेशा,
یہی یہ بھی کرنے کی کوشش کریں. لیکن میری رائے اس میں یہ ہے کہ یہ جو کام شروع ہوا اس میں حکومت عام آدمی کو یہ تاثر دینا چاہتی ہے کہ وہ اس کی بہتری کے لیے جتنے بھی کام کر رہی ہے اس میں یہ جو ڈیلیبریشنز ہو رہی ہیں یہ اسی کے لیے ہو رہی ہیں. اور یہ ڈیلیبریشنز بہت پہلے سے ضرور جاری ہیں, لیکن پچھلے 2-3 دن میں چونکہ اس میں تیزی آئی ہے. آج کا دن خاص امپورٹنٹ تھا. 4 بجے اجلاس بڑھایا گیا, 4 بجے سے 6 بجے کیا گیا, 6 بجے سے 10 بجے کیا, 8 بجے کیا گیا, اب 10 بجے کی اطلاع ہے. تو یہ تمام معاملات جو ہیں وہ اس بات کے یہ اسی جانب لے جائے جا رہے ہیں کہ لوگوں کو یہ یقین دلایا جا سکے کہ ہم آپ کی بہتری کے لیے کام کر رہے ہیں. چاہے اس کا فائدہ حکومت کو اپنے آپ کو سب سے زیادہ ہوگا کہ اگر چیف جسٹس کی تعیناتی کا معاملہ سیٹل ہو جاتا ہے, مدت ملازمت مقرر ہو جاتی ہے. اسلام آباد ہائی کورٹ کے ججز کا بھی ایک معاملہ ہے کہ ان کو اگر یہ روٹیشن پالیسی پر اسلام آباد سے نکال کر دوسرے صوبوں میں لے جاتے ہیں اور یہاں کو دوسرے ججز آ جاتے ہیں. وقفہ لیتے ہیں اعجاز صاحب, ایک وقفہ لیتے ہیں. وقفے کے بعد آپ کے پروگرام کے سلسلے کو آگے بڑھاتے ہیں. ناظرین وقفہ خدا وقفہ کا پروگرام کرتے ہوئے انداز سے ویلکم بیک ناظرین. اچھا پروگرام جو سلسلے کرتے وداہیں ملک کے اندر آئینی ترمیم کے حوالے سے جے کوششوں ہلن پیوں افہام تفہیم پیدا کرنے لائے جا ہم آہنگی پیدا کرنے لائے ان حوالے سے تازی اطلاع تاکہ نالوں تو JUI جو وفد جو مولانا PTI جو وفد جو مولانا فضل الرحمان جی رہائش گاہ تھو وہ ملاقات ختم تھی چکی ہے. وہ وفد اتار روانو تھی چکو ہے. اطلاع یہ ونن کھان پو وزیر اعظم شہباز شریف اڳوڻو وزیر اعظم نواز شریف ऐं साहिबा जेके डिप्टी प्राइम मिनिस्टर उन्हनि जी मुलाक़ात थींदी ॾिसिजे त उहा मुलाक़ात केॾी वक़्तु शुरू थिए थी पई. पर उन सां गॾोगॾु जेका ॿी डेवलपमेंट थी आहे जेका असां गुफ़्तगू कईसीं पिए वक़्त ते वञण खां पहिरियां त जेका ख़ुसूसी टीम कमेटी आहे पार्लियामेंट जी उन जे अंदरि सेनेट जा जेके आहिनि 13 मेंबर जेके आहिनि उन में शामिल कया विया आहिनि. उहे मेंबर उहे आहिनि जेके सेनेट जे अंदरि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा जेके पार्लियामानी लीडर आहिनि उन्हनि खे शामिल कयो वियो आहे. उन हवाले सां सेनेट जे इन्हनि 13 मेंबरनि जो ख़ुसूसी पार्लियामेंट जी ख़ुसूसी कमेटी में शामिल थियण सां जेका नुमाइंदगी आहे जंहिंमें मंजूर काकड़ साहब आहे, मौलाना अताउर रहमान साहब आहे, शबली फराज साहब आहे, उनखां अलावा जेको आहे फैसल सब्ज़वारी साहब आहे. त इहा जेका रिप्रेज़ेंटेशन आहे इहा जेका आहे सेनेट जे अंदरि उन कमेटी में वेंदी. त माना कंसल्टेशन जो जेको दाइरो आहे जेके ॿाहिरि जेके लीडरशिप जी सतह ते जेके मुलाक़ातूं थियनि पियूं पर कमेटी जेका आहे जेका सैयद ख़ुर्शीद अहमद शाह जी सरबराही में जेका उहा कमेटी जुड़ियल आहे उन में जॾहिं इहा रिप्रेज़ेंटेशन थिए थी त मतिलबु आहे त हिकिड़ो अहम मोर्चो कंसल्टेशन जो उहो बि आहे जंहिंमें हिन वक़्तु उनजी रिप्रेज़ेंटेशन जेका आहे उहा काफ़ी वसीक थी वई आहे. ऐं उनमें ऑलमोस्ट सभी पार्टियूं जिन जी क़ौमी असम्बली में नाम बि आहे जेकॾहिं उन्हनि जी पंहिंजो नुमाइंदगी पर सेनेट में उन्हनि जी नुमाइंदगी आहे त उहे बि उनमें शामिल थी विया आहिनि. त उहा जेका कमेटी आहे उन जी हाणे ख़ुसूसी अहमियत हूंदी छाकाणि त उते सभिनी पार्टियुनि जी रिप्रेज़ेंटेशन आहे ऐं उहे डिटेल्स जेके आहिनि उहे उते डिस्कस थियनि पिया. उन हवाले सां भी गुफ्तगू करनासूं. अपना एजाज साहब आप बात कर रहे थे कि ये जो है कंसल्टेशन आखिरी लम्हों पे क्यों इतनी तेज हो गई. उससे पहले ये मसवदा क्योंकि आइन में जब हमने देखा था कि जब 18वीं तरमीम हो रही थी आइन के अंदर तो एक लंबा प्रोसेस चला था एक कंसल्टेशन का, मीटिंग्स का और वो एक कमेटी बनी थी उसने सारा कुछ वोट किया था. लेकिन इस मरतबा तो ये जो है ड्राफ्ट को खुफिया रखा गया. आज वो ड्राफ्ट कहा गया कि वो शेयर हुआ है और मेम्बरान के साथ शेयर तो हुआ है कि नहीं हुआ लेकिन उनको डिटेल से बता दी गई थी मुख्तलिफ ब्रीफिंग्स के अंदर. लेकिन अभी तक उसके आज जो है वो आखिरी दिन जब इजलास बुला लिए गए तो इस मामलात को अफवाह तफहीम पैदा करने के लिए इनको तेज किया गया. आपके ख्याल में ये डिले क्यों हुआ. आपने कहा कि मीडिया के कुछ हल्के हुकूमत पे तनकीद कर रहे हैं लेकिन बहरहाल एक होमवर्क आईनी तरमीम के हवाले से जिस तरह हमने 18वीं तरमीम के वक्त देखा था उस तरह की हमें इस वक्त नजर नहीं आई अपना प्रैक्टिस. 2018 वाली जो आईनी तरमीम थी, माफ कीजिएगा 2008 वाली जो आईनी तरमीम थी 18वीं तरमीम, उसमें और अब के हालात में जमीन आसमान का फर्क है. उस वक्त कलेक्टिवली अप्रोच ये थी कि 1973 के आइन को बहाल करना है. लेकिन अब सूरत हाल मुख्तलिफ है. अब एक हिस्सा जो है वो तुला हुआ है कि वो जो है वो इस्लाहात नहीं आने देगा.
दूसरा हिस्सा तुला हुआ है कि वो चीफ जस्टिस की तकर्री के हवाले से अपनी बात मनवाएगा। तो हुकूमत और अपोजिशन में जब इस तरह की महाजराई हो तो उसमें हमने माजी में भी देखा है कि कई बार जो है वो ऐन वक्त पर चीज़ें रुक जाया करती हैं। अब इस मरतबा तो ये था कि मौलाना फजलुर रहमान को कंसल्टेशन प्रोसेस में शामिल किया गया। मौलाना फजलुर रहमान को मनाने में बड़ा वक्त लगा। चौधरी शुजात ने बड़ा रोल प्ले किया, आसिफ जरदारी ने किया, फिर नवाज शरीफ साहब ने उनसे बात की। अब उनके पास अपनी एक लीगल टीम है ना, कामरान मुर्तजा उसमें मौजूद हैं। अब मौलाना की जो तजावीज़ होंगी उनको उस आईनी तरमीम में कैसे इनकॉर्पोरेट करना है, अख्तर मैंगल को कैसे इनकॉर्पोरेट करना है, डॉक्टर अब्दुल मालिक को कैसे इनकॉर्पोरेट करना है, वो सारा एक लंबा प्रोसेस है। अच्छा, फिर अब आखिरी वक्त में कुछ चीज़ें पीटीआई भी ला रही है, तो इन सारी चीज़ों को भी उसमें कहीं ना कहीं केटर फॉर करना होगा और उनको उसका हिस्सा बनाना होगा। तो इसलिए ये बहुत ज़रूरी है कि ये इन तमाम की जो शिकायत हैं उनको दूर किया जाए, जो नए नए नकात आ रहे हैं उनको दूर किया जाए और नकायत जो है वो उनको निकाला जाए। मेरे ख्याल में एक अच्छा प्रोसेस है। बेशक आखिरी वक्त में ये पहले होना चाहिए था, लेकिन ये प्रोसेस एक अच्छा प्रोसेस है। इसके नतीजे में जो खामियां होती हैं, जो लकुनात होते हैं, वो निकल जाएंगे और जब वो लकुनात निकल जाएंगे और उस वक्त जो आईनी तरमीम होगी तो फिर वो मसाइल नहीं होंगे जो हमें ड्यूअलिटी ऑफ पावर जो है वो जैसे सूबा और मरकज के इख्तियारात थे, एक वजारत सूबे में भी थी, मरकज में भी थी, तो उसके हवाले से जो कंफ्यूजन अब तक चली आ रही है वो नहीं होगी उस तरह। ये तय हो जाएगा सांगी साहब तव्हांखे नथो लॻे त ही जेको पीटीआई जो बानी चए पियो त मां हिननि सां गुफ़्तगू न कंदमि, हुकूमत सां गुफ़्तगू न कंदमि, पीपल्स पार्टी सिंध लीग सां गुफ़्तगू न कंदमि, ऐं हाणे ॼण चओ त उन इनडायरेक्टली हुकूमत सां ॻाल्हियुनि में पीटीआई इंगेज थी वई आहे ऐं उहा जेका पार्लियामेंटी कमेटी जे सतह ते या मौलाना फजलुर रहमान जे थ्रू, छाकाणि हाणे हिन सॼी जेका गुफ़्तगू आहे, जेका पीटीआई जे बानी जेको मैंडेट ॾिनो हो असांजे अचकज़ई साहब खे, त हिन सॼी कंसल्टेशन जे अंदरि अचकज़ई साहब किथे उनजो को रोल न आहे, जेको इत्तेहाद जो अपोजिशन इत्तेहाद जो सरबराह आहे। त हुकूमत डायरेक्टली गुफ़्तगू पई करे हिकिड़ी सतह ते, यानी पार्लियामेंटी कमेटी जेका ख़ुसूसी कमेटी आहे उनमें डायरेक्टली हुकूमत ऐं पीटीआई ॻाल्हियुनि में इंगेज आहिनि। ॿिए तरफ़ जेको आहे मौलाना फजलुर रहमान महवर ऐं मरकज़ आहे, जिते पीटीआई बि वञे पई ऐं हुकूमत बि वञे पई, उते जेका आहे जेको इतलाह आहिनि त उहो ब्रिज जो कमु अदा पियो करे। तोड़े जो हिन वक़्तु बैरिस्टर गोहर साहब जेको उतां निकिरण खां पोइ जेको बयानु ॾिनो आहे, उन चयो आहे त को ब्रेक थ्रू न थियो आहे मौलाना सां गुफ़्तगू जे सिलसिले में। पर बहरहाल हिन वक़्तु तव्हांखे लॻे थो त उहो जेका हुकूमत सां गुफ़्तगू न करण वारी जेका पीटीआई जे बानी जेका ज़िद हुई, उहा ॼण चओ त इनडायरेक्टली उहा ज़िद ख़तम थी वई आहे ऐं हाणे पीटीआई ऐं हुकूमत मुख़्तलिफ़ मामलनि ते गुफ़्तगू कनि पिया। इन अहम मामले ते आईनी तरमीमुनि जे हवाले सां उन्हनि जे विच में कंसल्टेशन हले। ऐं सम्झो इहो सुठी ॻाल्हि आहे। इन ते त हुकूमत खे वधीक ख़ुशि थियणु खपे त जंहिं चयो पिए त असीं हुकूमत सां ॻाल्हाईंदासीं, कोन उहे हाणे ॻाल्हियूं कनि पिया, पर इहा हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि आहे। इन खे असांखे जेको आहे सो वेलकम करणु खपे, पर इहो बि असांजे ज़हन में रखणु खपे त इहो सुभाणे जॾहिं ॻाल्हियूं थी वञनि, सभु जेके शयूं पंहिंजूं मञराए वञनि, सुभाणे मुखालफ़तूं वोट ॾियनि या बाइकाट कनि, जेको बि, ऐं ईंदड़ ॾींहं ते वरी पीटीआई इहो चयो बाबा आउं त हिनखे मञाई कोन थो। इहो बिल्कुलु थी सघे थो। इन करे पॉलिटिक्स में इहे सभु शयूं थींदियूं रहंदियूं आहिनि। ऐं जेको ख़ान साहब आहे उहो हूअं बि यू टर्न वठंदो रहियो आहे, उहो ख़ैर सलाह जहिड़ी ॻाल्हि आहे। पर वंस जेको पॉलिटिकल प्रोसेस जे लाइ ज़रूरी आहे त हिननि जी जेको इनपुट आहे उहो आयो। आउं त अञा बि इन वॾी ॻाल्हि इनखे चवां त जेकॾहिं हिनखे इहो करणी हो त अञा वॾी कंसल्टेशन करणी, छो त जॾहिं 73 जो आइन ठहियो त तॾहिं जेको आहे सो भुटे साहिबु जेके पार्लियामेंट में धुरियूं न हुयूं, जेके पार्लियामेंट जे अंदरि माण्हू न हुआ, उन्हनि सां बि ॻाल्हायो। मूंखे यादि आहे त इवन जेको आहे सो मौलाना मौदूदी साहिबु पाण जमात जा माण्हू खणी हुआ, ठीकु आहे असेंबली, पर हुन जेको आहे सो मौलाना मौदूदी साहिबु मुलाक़ात टाइम प्रोग्राम जो पूरो थिए थो। तव्हांजी वॾी महिरबानी, इजाज़त साहब आपकी बड़ी मेहरबानी। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी, उमेद कजे थी कि कंसल्टेशन जो जेको प्रोसेस शुरू थियो आहे उहो मुल्क जे लाइ का मस्बत ख़बर आणींदो ऐं मुल्क जे अंदरि जेका आइनी तरमीमूं थींदियूं, अवाम जे वसी तर मुक़ाबला थींदियूं, पर्सन सेंट्रिक न हूंदियूं ऐं कंहिं पार्टी जे फ़ाइदे में न हूंदियूं। प्रोग्राम वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाइक असांजे ॿिन्ही पॉलिटिकल एवेंट्स खे ॾींदा इजाज़त। सदाईं।